नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु तव्हांखां सवाल पुछणो आहे। हा त भारत में जेके त्योहार मल्हाईंदा आहियूं हा उहे कहिड़ी रीति मल्हाइबा आहिनि? हा जीअं शिव जयंती अचण वारी आहे हींअर, हा उन खां पोइ होली छो मल्हाईंदा आहियूं? हा ॾिसो, इहे जेका भारत जा त्योहार आहिनि न, जी इहे हिन जी भई पाण हीअं त न सोचूं कि जनवरी खां शुरू थियनि, भई कहिड़ा कहिड़ा त्योहार कहिड़े कहिड़े नंबर सां ईंदा आहिनि। जी त छा थींदो आहे, जॾहिं इहे जेका त्योहार आहिनि न, इहे यादगार संगम युग जा आहिनि। भई अच्छा। संगम युग ते जॾहिं परमात्मा हिन धरती ते आया, त तॾहिं खां परमात्मा जो जेको जेको कमु थियो हिन दुनिया में 100 सालनि में, जी उन जा यादगार भक्ति मार्ग में मल्हाईंदा आहिनि। अच्छा। हा, जीअं सम्झो पाण हाणे तव्हां चओ त शिव जयंती अचण वारी आहे, त शिव बाबा जॾहिं हिन सृष्टि ते आया कलयुग जे अंत में, त सभई खां पहिरियों त मथां ईंदा न, अवतरण वठंदा। जी त हिन करे वैसे भारत जो सभिनि खां पहिरियों त्योहार कहिड़ो हुजणो खपे? शिव जयंती। त हिन खां पोइ ई जेका त्योहार ईंदा आहिनि, इहे नंबरवार सभिनि जो लिंक आहे। जो शिव जयंती खां पोइ होली ईंदी, होली खां पोइ मुख्य त्योहार कहिड़ो ईंदो आहे? राखी ईंदी आहे, पोइ हुन खां पोइ जन्माष्टमी ईंदी आहे, पोइ हुन खां पोइ नवरात्रा ईंदा आहिनि, पोइ दशहरो ईंदो आहे, पोइ दीपावली ईंदी आहे। इहे सभु न सीक्वेंस आहे। जॾहिं शिव बाबा निराकार परमात्मा हिन सृष्टि ते ब्रह्मा तन में अवतरित थिया, वो भी भारत भूमि में ही छो ये त्योहार मल्हाईंदा आहिनि? छो जे भारत में ही परमात्मा जो अवतरण थियो, जेके पाण शिवरात्रि जे नाम सां मञंदा आहियूं न। पाण हिकु क्लास कईसीं न, शिवरात्रि छो चईंदा आहियूं? शिवरात्रि छो जी परमात्मा जॾहिं हिन दुनिया में हूंदा आहिनि, तॾहिं कलयुग जो घोर अंधियारो हूंदो आहे। सृष्टि जा बि जीअं ॾींहं जा 4 भाग हूंदा आहिनि, सृष्टि जा बि 4 भाग आहिनि, सुबुह, ॾींहुं, शाम, राति। राति कहिड़ी हूंदी आहे? कलयुग जी। जॾहिं राति ज्यादा गहरी थी वञे, जीअं 8 बजे खां पोइ माण्हू राति गिणंदा आहिनि, PM 8 या 9 बजे खां पोइ 12 बजे ताईं मतिलबु घोर अंधियारो थी वेंदो आहे। ईअं सृष्टि जो घोर अंधियारो जॾहिं हूंदो आहे, तॾहिं परमात्मा मथां खां हेठि लही करे पोइ हिन दुनिया में ज्ञान ॾियणु शुरू करे छॾींदा आहिनि। अच्छा। कहिड़ो ज्ञान? जंहिं ज्ञान सां इहे दुनिया जो अंधियारो ख़तम थिए ऐं सोचो अचे। छो जे कलयुग में त सभु अंधियारा अर्थात सभु विकारनि जे वश हिकदमि सुम्ही पिया आहिनि। असां चईंदा आहिनि विकार, बुरायूं, भ्रष्टाचार, दुख, खून, पाप, लड़ाई झगड़ा, हिननि में ई सभु आत्मायूं बिज़ी आहिनि। हिकु तरीक़े सां हिननि में ई घोर अंधियारे जी राति में सुम्ही पियूं आहिनि। सुम्ही पियूं अथनि, हुननि खे पंहिंजी कोई ख़्याल ख्वाब ई कोन अथनि कि मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजो घर किथे आहे, मां हाणे एतिरी दुखी छो आहियां। दुख में ई वेठा आहिनि, दुख में ई जीअनि था, उते ई सभु कुझु करनि था, कोई होश आवाज़ न थींदो आहे। अहिड़े समय में परमात्मा ईंदो आहे, त हुन ॾींहं खे पाण शिवरात्रि जे ॾींहं में मल्हाईंदा आहियूं। त परमात्मा जो पाण यादगार मल्हायूं था, त बरोबर जॾहिं प्रैक्टिकल में धरती ते आयो हूंदो, तॾहिं त अहिड़ो कमु कयो हुनई न, तॾहिं त हुनखे माण्हू एॾो यादि कंदा अथसि। ऐं जबकि सिर्फ़ु भारत जे लाइ न, पूरी दुनिया जे लाइ ई उहो अची करे हिन दुनिया खे विकारनि खां, बुराइनि खां मुक्त कई, सभिनि आत्माउनि खे मुक्त कई। छो जे आत्माउनि जो पीउ परमात्मा आहे न, त आत्मायूं त सभिनि शरीरनि में आहिनि, सभी धर्मनि जी मनुष्य तन में आत्मायूं आहिनि। त हुन सभिनि मनुष्य आत्माउनि खे बुराइनि खां, विकारनि खां मुक्त कराई। त हिन खां पोइ जी शिवरात्रि ते होली ईंदी आहे। होली जो मतिलबु हूंदो आहे जीअं हिकु राति पाण जलाईंदा आहियूं, ॿिए ॾींहुं पाण रंग खेॾंदा आहियूं। शिवरात्रि खां पोइ होली छो ईंदी आहे? छो जी जॾहिं परमात्मा ईंदो आहे हिन धरती ते, त पाण खे जगाईंदो आहे। शिवरात्रि मतिलबु
शिव बाबा जो अवतरण थियो पोइ हुन खां पोइ हुन सभिनि आत्माउनि खे जगाई कि तव्हांजे अंदर ये बुराई अथव, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो। त सभिनि आत्माउनि परमात्मा खे यादि करे पंहिंजी सभु बुराइयूं जलाए छॾियूं। अच्छा। त उहो जलण जो थींदो न होली जो, हुनजो अर्थ इहो थींदो आहे होली अर्थात जेको बीती वियो हुनखे जलाए छॾियो। अच्छा। ऐं होली जो ॿियो रंग मतिलब कि हाणे परमात्मा जे प्यार में, परमात्मा जी शक्तियुनि में, परमात्मा जी गुणनि सां पंहिंजे आत्मा खे रंगो। शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियां, गुण, ज्ञान, हिन सभिनि सां आत्माउनि खे रंगणो हूंदो आहे। लेकिन माण्हू हिक ॿिए जे शरीर खे, कपिड़नि खे रंगदा आहिनि, लकड़ियुनि खे जलाईंदा आहिनि। लेकिन पंहिंजे पाण में, पंहिंजी आत्मा में जेकी बुराइयूं आहिनि उहो परमात्मा खे यादि करे जलाइणो आहे। ऐं हुन खां पोइ पंहिंजे आत्मा खे परमात्मा खे यादि करे, आत्मा सम्झी करे परमात्मा जी शक्तियुनि गुणनि सां पंहिंजी आत्मा खे रंगणो आहे। अच्छा। इन जो हिन करे ई शिवरात्रि खां पोइ होली ईंदी आहे। हाणे हिन खां पोइ जेका त्योहार हूंदा आहिनि हिन जे बारे में तव्हांखे ॿी क्लास में ॿुधाईंदसि। ठीकु आहे? जी। थैंक यू दीदी। थैंक यू।